में जस्टिस मंसूर अली शाह जो इजाफी नोट जारी कयो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो जो ट्रायल सियासी ट्रायल जो मिसाल आहे। नोट में चयो वियो आहे त भुट्टो केस में जांच जी मंजूरी गैर कानूनी तौर ॾिनी वई। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त सियासी ट्रायल में मनपसंद नतीजनि लाइ गैर शफ़ाफ तरीक़ो इस्तेमाल थिए थो। ही अहम ख़बर अवांखे ॾींदा पिया हलूं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रेफरेंस में जस्टिस मंसूर अली शाह जो इजाफी नोट जारी कयो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो जो ट्रायल सियासी ट्रायल जो मिसाल आहे। नोट में चयो वियो आहे त भुट्टो केस में जांच जी मंजूरी गैर कानूनी तौर ॾिनी वई। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त सियासी ट्रायल में मनपसंद नतीजनि लाइ गैर शफ़ाफ तरीक़ो इस्तेमाल थिए थो। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾींदा पिया हलूं त ज़ुल्फ़िकार भुट्टो रेफरेंस में जस्टिस मंसूर अली शाह जो इजाफी नोट जारी कयो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो जो ट्रायल सियासी ट्रायल जो मिसाल आहे। नोट में चयो वियो आहे त भुट्टो केस में जांच जी मंजूरी गैर कानूनी तौर ॾिनी वई। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त सियासी ट्रायल में मनपसंद नतीजनि लाइ गैर शफ़ाफ तरीक़ो इस्तेमाल थिए थो। ज़ुल्फ़िकार भुट्टो रेफरेंस में जस्टिस मंसूर अली शाह जो इजाफी नोट जारी कयो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार भुट्टो जो ट्रायल सियासी ट्रायल जो मिसाल आहे। नोट में चयो वियो आहे त भुट्टो केस में जांच जी मंजूरी गैर कानूनी तौर ॾिनी वई। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त सियासी ट्रायल में मनपसंद नतीजनि लाइ गैर शफ़ाफ तरीक़ो इस्तेमाल थिए थो। अहम ख़बर खां